आगा की अवां खे पीपल्स पार्टी जो अवामी मार्च बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में गुजरात का वज़ीराबाद लाइ रवानो थी वियो आहे। इमरान ख़ान जेतिरो डिॼंदो ओतिरो ई संदसि लहजो वधीक सख़्तु थींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त परेशान ऐं घबरायल शख़्स हाणे गारगन ते लही आयो आहे। शफ़ाफ़ चूंडनि लाइ असांजो टारगेट वज़ीर आज़म इमरान ख़ान आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त तव्हां जेको मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे इहो बर्दाश्त नथा करे सघूं। असां हिन भेरे ख़ान साहब खे शिकस्त ॾींदासीं। अहम ख़बर आहे तव्हांखे ॿुधायूं पिया पीपल्स पार्टी जे अवामी मार्च बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में गुजरात खां वज़ीराबाद लाइ अवामी मार्च रवानो थी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जेतिरो डिॼंदो ओतिरो संदसि लहजो वधीक सख़्तु थींदो। परेशान ऐं घबरायल शख़्स हाणे गारगन ते लही आयो आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त शफ़ाफ़ चूंडनि लाइ असांजो टारगेट वज़ीर आज़म आहे। तव्हां जेको मुल्क खे नुक़सानु पहुचायो आहे इहो हाणे बर्दाश्त न कयो वेंदो। असां हिन भेरे ख़ान साहब खे शिकस्त ॾींदासीं। पीपल्स पार्टी जे कराची खां निकितल अवामी मार्च बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। हिन वक़्तु अवामी मार्च गुजरात खां वज़ीराबाद लाइ रवानो थी वियो आहे। इमरान ख़ान जेतिरो डिॼंदो ओतिरो संदसि लहजो वधीक सख़्तु थींदो। बिलावल जो चवणु आहे त परेशान ऐं घबरायल शख़्स हाणे गारगन ते लही आयो आहे। राब्तो कयो आहे पीपल्स पार्टी जे मार्च वारे हंधि असां सां मौजूदु आहे लाइन ते सीनियर रिपोर्टर गाज़ी झंडेर। गाज़ी, पीपल्स पार्टी जे अवामी मार्च बाबति आगाह कजो। हिन वक़्तु अवामी मार्च वज़ीराबाद लाइ रवानो थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में अवामी लॉन्ग मार्च हींअर वज़ीराबाद खां गुजरात ज़िले जे लाला मुसा वारे इलाइक़े जी तरफ़ रवानो आहे। कुझु देरि पहिरियां ई काफ़िलो वज़ीराबाद खां रवानो थियो आहे। हज़ारे गाॾियुनि जो काफ़िलो इस्लामाबाद तरफ़ अॻिते वधी रहियो आहे। राति वज़ीराबाद में क़याम हुयो काफ़िले जो। असां अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻुवान ट्रक में मौजूदु आहिनि। हींअर ही काफ़िलो लाला मूसा ऐं गुजरात ज़िले जे मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि खां थींदो अॻिते रावलपिंडी तरफ़ वधी रहियो आहे। राति इस्लामाबाद जे वेझो क़याम कंदो ऐं सुभाणे ही काफ़िलो बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में इस्लामाबाद पहुचंदो। अॼु नओं ॾींहुं आहे। कराची हितां पिता जी ख़बरदारी ते अवामी लॉन्ग मार्च शुरू थियो देश जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अॻिते वधी रहियो आहे। शानदार इस्तक़बाल कयो वञे थो बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। हीउ सेंट्रल पंजाब आहे जितां असां अॻिते वधूं था इस्लामाबाद तरफ़। हिते जॻह जॻह ते माण्हू बुलंद मंजियूं खणी बीठल आहिनि जिते काफ़िले जी आजियां करनि पिया ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते बिलावल भुट्टो जा अॼु 5 खिताब हलियल आहिनि जिते हू अलॻि अलॻि हंधनि ते हाईवे जे खिताब सां अॻिते वधी रहियो आहे। जी ठीकु आहे गाज़ी झंडेर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।